والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وعترته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العلي العظيم अज़ीज़ान मोहतरम प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा बेपाया एहसान ऐं थोरा जे करीम रब तवां खे मूंखे पंहिंजे हादी रहबर कामिल मुर्शिद जी सोहबत में गॾु करे को कंहिंजो पंधीअड़ो को कंहिं तरफ़ विख खणण वारो को कंहिं पार वञण वारो तू ऐं मां ख़ुशि नसीब आहियूं जो असांजूं विखूं खॼूं त दिलबर साईं दा असांजो पंध नसीब थियो त दिलबर साईं दा नसीब थियो यकीन आहे त इन पंध जे करे इन विख जे करे हिन सफ़र जे करे अल्लाह करीम हिकु ॾींहुं असांखे बि मदीने वारे साईं जी कचहरीअ में पहुचाईंदो अज़ीज़ान मोहतरम मदीने वारे ताजदार फरमायो लजपाल नबी मिठे मोहम्मद करीम सुणन जे सरदार साईं करीमन फरमायो हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत हजरत सैयदना अनस चयो त एक शख्स मदीने वाले साईं वटि आयो ध्यान मुरा कयो मदीने वाले ताजदार वटि एक शख्स आयो अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अचे अर्ज़ कई अन रजुलन सअलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मतस्साअतो मुझा महबूब ॿुधायो क़यामत कॾहिं ईंदी क़यामत कॾहिं ईंदी मदीने वाले साईं फरमायुसि काल मां अदत लहा ओ क़यामत जे पुछण वारा दे त ख़बर क़यामत जो पुछी थो क़यामत अमलन सालिहन जो पुछाणो थींदो ज़िंदगी जे उभार चढ़ाव जो पुछाणो थींदो चङे ऐं बदे कम जो मामले जो हिसाब किताब थींदो ॿुधाए तो क़यामत लाइ छा तयार कयो आहे क़यामत में पंहिंजे रब जे हुज़ूर पेश पवंदे ॿुधाए त सही तो पंहिंजे रब जे हुज़ूर पेश थियण लाइ कहिड़ी शइ तयार कई आहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुझा महबूब मां अदत लहा मिन कसीर सलातिन वला सौमिन वला सदक़तिन मुझा महबूब न ढिघियूं नमाज़ूं पढ़ियूं आहिनि न घणा सदका कया आहिनि न रोज़ा घणा रखिया आहिनि बसि मुझा महबूब मूं वटि हिकिड़ो अमल आहे वलाकिनी उहिब्बुल्लाह व रसूलहू हिकिड़ो अल्लाह सां ॿी तो मोहम्मद मुस्तफ़ा सां मुंहिंजी मोहब्बत आहे मुझा महबूब बस मूड हिकिड़ो अमल आहे हिब्बुल्लाह व रसूलहू हिकिड़ो अल्लाह ॿियो तो मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत या रसूल अल्लाह मूं वटि न अमल आहे न नेकी आहे न निमाज़ आहे न रोज़ो आहे जेके मुंहिंजा अमल आहिनि उहा मूंखे ख़बर आहे मूं वटि वॾियूं वॾियूं ॾिघियूं इबादतूं कोन्हनि ॾिघा ॾिघा नवाफ़िल न आहिनि बैतुल्लाह जा तवाफ़ मूं न कया हज काबा मूं न कयो मूं वटि ॿी का इबादत न आहे ॿियो को अमल न आहे ॿी का भलाई न आहे बसि हिकिड़ो अमल आहे मुंहिंजी तोसां मोहब्बत आहे साईं करीमन फरमायो जे मूंसां मोहब्बत थई पोइ ॿुध पोइ मूंसां मोहब्बत रखण वारा अंत मन अहबबत क़यामत में तूं बि मूं मोहम्मद सां गॾु ईंदे मूंसां गॾु जन्नत में दाख़िल थींदे काला साईं दा फरमाया
अंत मअमन अहबब्त, तू उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत हूंदी। मक़ाम हिकिड़े माण्हूअ जो अल्लाह जन्नत में आला कयो, उनजे अमलनि जे करे, नेकियुनि जे करे, चङाइयुनि जे करे अल्लाह उनखे नवाज़े छॾियो, अल्लाह उनखे पंहिंजो क़ुर्ब अता फरमायो, अल्लाह उनजे मथां ख़ासि पंहिंजो फज़ल फरमायो। पर हिकिड़ो माण्हू मूं जहिड़ो गुनाहगार आहे, न रोज़ा आहिनि, न निमाज़ूं आहिनि, न मुंहुं चङो आहे, न मुंहुं में का नेकी आहे, न अंदर में का भलाई आहे, बसि हिकिड़ो अमल आहे जो मुंहिंजी दिलि पर साईं सां मोहब्बत, दिल पर साईं अल्लाह जी इबादत करण वारो, मुझो मुर्शिद पंहिंजे रब सां लम लाइण वारो, जंहिंजो ॾींहुं राति अल्लाह अल्लाह कंदे गुज़रे थो, जंहिंजो सुबुह शाम काल अल्लाह काल रसूल चवंदे गुज़रे थो। ॿुधो, हुन जूं इबादतूं आहिनि, हुन वटि पंहिंजी बंदगी आहे, हुन वटि नेक अमल आहिनि, पर मूं जहिड़ो गुनहगार जॾहिं दिल पर साईं सां मोहब्बत रखे थो, मदीने वारे साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, रब फरमाईंदो त करमी फ़क़ीर हेॾा त अच, ओ साजन फ़क़ीर हलिया, तुंहिंजा अमल न आहिनि, लक्षण न आहिनि, पर दिल पर साईं सां मोहब्बत अथई, हे अथई दिल पर साईं, हथ वध दिल पर साईं। अंत मअमन अहबब्त, उन सां गॾु हूंदे जंहिंसां तुंहिंजी मोहब्बत हूंदी। वो यारो ॿियो को अमल न आहे, ॿियो को नेकी चङाई न आहे, बसि इहो त अमल कयूं जो अल्लाह जे वलीअनि सां मोहब्बत कयूं। भला असां खां ॿियो कुझु नथो पुॼे, वलीअनि सां मोहब्बत करण त पुॼे थी। छा था चओ? साईं अल्लाह फरमाए न, क़यामत जो ॾींहुं थींदो, क़यामत जो ॾींहुं थींदो, सुभान अल्लाह, वो माण्हू अल्लाह ताला साईं करीम फरमान अल मरअ मा मन अहब, उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत हूंदी। पोइ अल्लाह इहो न ॾिसंदो त हिन में बि इबादत आहे, हिन बि का बंदगी कई आहे, हुन जे करे हिन ते बि करम थी। साईं अल्लाह फरमान क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़ो अल्लाह जो वली ईंदो, अल्लाह जो प्यारो बानो ईंदो, रब करीम खे अचे अर्ज़ कंदा, मौला जिन मूं सां गॾु निमाज़ पढ़ी, जिन मूं सां गॾु रोज़ा रखिया, जिन मूं सां गॾु उमरा कया, जिन मूं सां गॾु मक्को मदीने जो दीदार कयो, मुंहिंजा मौला हाणे मूंखे छॾी थो त मोकल ॾे त पंहिंजनि यारनि खे बि गॾु वठी वञे। मौला जे इजाज़त मिले त मुंहिंजा करीम रब उन्हनि खे बि गॾु वठी वञे, जिन मूंखे पाणीअ जा ॿ थोड़ा पियारिया, पाणीअ जो गिलास पियारियो, जिन मुंहिंजी मजलिस में अचे मुंहिंजी कचहरी ॿुधी, जिन मुंहिंजो दीदार कयो, जेके मूंसां गॾु ॿ विखूं हलिया, रब फरमाईंदो त ओ प्यारा, तुंहिंजा अमल त मूंखे वणनि था, हाणे तुंहिंजे करे जंहिं तोखे पाणी पियारियो, जंहिं तोसां गॾु ॿ गिरह मानीअ जा खाधा, जंहिं तोसां गॾु मके मदीने जो दीदार कयो, जेको तुंहिंजी कचहरी में आयो, अॼु जेको तूं मां सालिहाबाद आया आहियो, मता समझी त हिते अचण को आम ॻाल्हि आहे, मता समझी त हिते अचण को आम ॻाल्हि आहे, ख़र्च अचाया आहिनि, पंध अचायो आहे, न न न, इहो पंध अचायो न सजायो आहे। हिन लाइ जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, रब करीम पंहिंजनि ॿियनि बांधनि खे चवंदो हलो जन्नत ॾे, त रब करीम खे अर्ज़ कंदा, मौला मुंहिंजे मजलिसिन खे बि त छॾ त गॾु वठी वञे। ओ नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे, नूर आँखों में तो उजाले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज़ निराले होंगे, हश्र में उनकी शिफाअत के हवाले होंगे, कब्र में अब तो उजाले ही उजाले होंगे, कब्र में अब
उजाले होंगे। फरमायो मुझे अजपाल नबी फरमायो क़यामत हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है। हज़रत अनस तो फरमाए मदीने वाले साईं फरमाए तो मुंह जो अल्लाह तो फरमाए गाल मुस्तफा जी ज़बान मां निकती ऐं गाल करण वारो गाल थियल के जी रब तो फरमाए रब जो हबीब तो फरमाए मुझे रब फरमाए ज़बान मुस्तफा जी कलाम रब जो गाल तुझे मुझे नबी जी ज़बान मां निकती पर वो गाल हकीकत में रब जी साईं अल्लाह फरमाए क़यामत मदीने वाले साईं फरमायो यक़ूलुल्लाहु अज़्ज़ा व जल्ल अल्लाह तबारक व तआला फरमायो मदीने वाले साईं फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमायो त मां अल्लाह चाहींदो आ त हिननि माण्हुनि जे अमलनि जे करे इन्हनि ते अज़ाब कयो। मां अल्लाह चाहींदो आ इन जा अमल ज़िनाऊं आम शराब आम जुआ आम नशा आम हराम बेहयाई बदकिरदारी आम थी वई। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मदीने वाले साईं फरमायो तो मां माण्हुनि जे अमलनि जे करे उन्हनि जे मथां अज़ाब करणु चाहींदो आहियां पोइ उन्हनि घरनि जे मथां मुंहिंजी नज़र पइजी वेंदी आहे जे घर में अल्लाह जी ख़शियत में रोअण वारो अल्लाह जे हुज़ूर बख़्शिश घुरण वारो इस्तिग़फ़ार करण वारो रहंदो आहे अल्लाह जी मोहब्बत में लुढ़क वहाइण वारो घर में रहंदो आ रब तो फरमाए त मुंहिंजी उन जी सूरत ते नज़र पवंदी आ उन्हनि जे घरनि जे मथां नज़र पवंदी आ पोइ माण्हू जेके बद अमल हूंदा आहिनि मां चाहींदो आहियां त उन्हनि ते अज़ाब नाज़िल कयां पर हुननि जे सदके भलालनि जे लुढ़कन जे सदके भलालनि जी बख़्शिश जे सदके मां अल्लाह उन क़ौम जे मथां पंहिंजा आयल अज़ाब टारे छॾींदो आहियां। के चवन था तो अल्लाह वारा हुया हाणे ना है अल्लाह वारा हुया हाणे ना है मुझे मुर्शिदन करीमन उन्हनि के जवाब ॾिनो बस मुझी तकरीर खत्म तो कया मुझे मुर्शिद जे गज़ल ते साईं दा फरमाया मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा मिलाइन जे की मदनिया सा अल्लाह वारा अदा भरियल थई भाण भाग्यम जा मता समझी सुञाहिन उहे ॿोलियूं उहे लोलियूं करन ते से उहे हू हक ऐं इल्लल्लाह उहे हू हक ऐं इल्लल्लाह चवण वारा अञा आहिनि मता भाऊ इहे भाई मरिया मोर सब सारा मता भाऊ ये भाई मरिया मोर सब सारा पर पटे अखियों निहारे दिस पटे अखियों निहारे दिस अल्लाह वारा आया सही जनी जो वेर वलियन सा तनी जे मुँह मथा छाई कभी दरिया ते मूर्ख मरण वारा अञा आहिनि पर क़यामत ताईं मुंहिंजा मुर्शिद दिल पर साईं ईंदा रहंदा अल्लाह वारा हले जग जन सदे सदके एड़ा प्यारा अञा आहिनि ओ मिलाइन जे
चुका वञो जो हेड़े पुरफतन दौर में अल्लाह तोखे मूंखे दिलबर साईं जहिड़ो शुक्र आहे जो असांखे मुर्शिद रब अहिड़ो ॾिनो जेको मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारो जेको हिन सां तो मोहब्बत रखे उहो बि मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारो हे अहिड़ो दौर आहे जो हिन दौर मंझि पीउ जो चवण पुट नथो मञे माउ जो चवण धीउ नथी मञे पर कुर्बान वञा दिलबर साईं तां जे राज्य के मदीने वाले साईं जे रंग में रंगे वलियन जे करामतुन जो ॻाल्हियूं तो ॿुधियूं हूंदियूं हिते अखियूं फाड़े ॾिस वलियन जूं करामतूं तो ॿुधियूं हूंदियूं हिते तूं अहिड़ा माण्हू ॾिसंदे जेके पुलिस जी मारुन सां न सुधरिया दिलबर साईं जी नज़र उनखे सुधारे थी सुभान अल्लाह ओ इन्हे का वॾी का करामत थी सके थी पुट जॾहिं अल्लाह जे वलियन जो दर मिलियो आहे न कोई इन दर खे मज़बूती सां पकड़े हेॾा होॾा जी ॻाल्हि बचर छॾे बसि ज़बान ते का तमार हुजे त मुर्शिद जी मोहब्बत जी तमार पंहिंजे मुर्शिद जी ॻाल्हि हुजे इन जी बचर छॾे दिलबर साईं जी ॻाल्हि कर अल्लाह ताला शर हिन मोहब्बत में जियारे इन ही मोहब्बत में मौत अता फरमाए आखिर इंतजार जो घड़ियों खत्म सब कुछ की जिक्र कयो